गुरु रूप प्यारी साध संगत सब खां पहिरियों संतन जे श्री चरणन में मिली करे जिन संतन जो ही निर्वाण महोत्सव हली रहियो आहे उन्हनि खे प्रणाम कयूं। व्यासपीठ के भी वंदन भाव सां कयूं। गॾोगॾु तव्हां संगत भी धन्य आयो। स्वामी शांति प्रकाश वया कोल्हापुर, उते दरबार संतन जो प्रचार ॾाढो आहे। 3 दरबारियूं अथनि। उते भंडारो थियो। संतन चयो संगत के बाबा भंडारो खाई वञिजो। मथों स्वामी शांति प्रकाश महाराजन चयो बाबा तव्हां खाईंदव तॾहिं त असांजा भंडारा सखारता थींदा। महावीर स्वामी वञी रहिया ने हिकिड़ी खेती जे ॿाहिरां त कंहिं ॾिठो संत वञनि था दिगंबर अवस्था में, शरीर ते कपड़ा कोन्हनि। जीअं संतन खे ॾिठऊं त भॼदो आयो उहो किसान, उहो हारी अची प्रणाम कयूं संतन खे। संतन वरी उन किसान खे उन हारीअ खे प्रणाम कयो। वो हारी पुछे तो साईं असां त पापी जीवा आहियूं, तव्हां संत आहियो, असां तव्हां खे भक्ति वारनि खे प्रणाम कयूं इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर तव्हां संत थी करे असां खे प्रणाम कयो इहा ॻाल्हि सम्झ में न आहे। चई बाबा तव्हां संत शरीर ॾिठो, संत चोलो ॾिठो, भॼदा आया जेको प्रणाम कयो आहे माना संतन जे लाइ तव्हांजे हृदय में जेका भावना आहे मां उन भावना खे प्रणाम कयो। त ही संतन जो निर्वाण महोत्सव हली रहियो आहे। संत त ही घणे खां घणे करण जी कोशिश कंदा, पर संदेशो भी घणनि खां घणनि ताईं पहुचे। वरी सोशल मीडिया जो युग आहे, पर जंहिं ते कृपा हुजे जेके वरी पंधड़ा करे ईंदा। पर इन्ही में भी ॿ मत न आहिनि, जेके ईंदा से अॻिवा। असां होली कहिड़े भॻवान जी मल्हाईंदा आहियूं? जल्दी जल्दी ॿुधायो न भाई, तव्हां सुठा हो ॾाढा। हाँ जी जी, कहिड़ा भॻवान प्रगटा? नरसिंह भगवान। केड़े भगत जी रक्षा जे लाइ? प्रहलाद भगत। उन्हीं प्रहलाद भगत जी माता जो नालो आहे कयादू, पिता जो नालो आहे हिरणाकश्यप। विवाह थियो इन्हनि ॿिन्हिनि जो। समय गुज़रो, कयादू खे दुनिया चवण लगी, मिट माइट चवण लगा तूं हाणे ॾींहंनि सां थी, तोखे संतान थियणु खपे। अॼुकल्ह असांजे सिंधी समाज में भी ये ॻाल्हियूं ॾाढियूं नी। कंहिं कुंवार खे ॾींहं 2-3 ॾींहं नथा चढ़नि त हर को टोक टोक कंदो आहे। त केवल इहो दोष उन ॿारड़ी जो नाहे हूंदो, किथे तो भी उन परिवार ते, कुल ते पितृदोष लॻल आहे। इन कारण भी ॾींहं न चढ़ंदा नी, इहो भी वॾो कारण हूंदो आहे। अॻ हर घर में 10-10 ॿार हूंदा हुआ, अॼु हिकु ॿार लाइ बि अलाए असांजे सिंधी परिवार में ख़ासि करके ॾिसूं दुनिया सिके थी। किथे तो भी ससु खे सतर्क थियणु खपे, उमावस्या ज़रूरु करणु खपे, इहो ध्यानु रखिजो। ऐं श्राद्ध बरोबर करणु खपनि। जीवन में संभव हुजे त हिकिड़ी भागवत कथा कराइणु खपे। मुंहिंजो मत आहे हिकिड़ो पंहिंजे पितरनि जे निमित्त, माता पिता वॾड़ा शरीर में हुजनि या शरीर त्यागे विया आहिनि, उन्हनि जे लाइ हिकु पंहिंजे ऐं जीवन साथीअ जे उधार आत्मिक कल्याण लाइ, हिकु ईंदड़ वंशजन जे लाइ, जेके ॿार ॿाहिरि पढ़ण वञनि था, अलाए साईं दया करे अलाए कंहिंसां विवाह थींदो, अलाए छा थींदो। ईअं ई हिकिड़ी पंहिंजे सतगुरनि जे भाव में भी कथा कराइणु खपे। इहो मुंहिंजो मत आहे, इहो मुंहिंजो अनुभव आहे। त कयादू खे बार बार परिवार वारा चवनि, पर हिन जे मन में इहा भाव हो
मुंहिंजो पति भगवान सां प्रेम कंदो कोन्हे, भगवान खे ई शत्रु सम्झंदो आहे। भगवान जी भक्ति अथसि कोन्हे, मां कोन, पर मां कहिड़े भाव सां संतान खे जनम ॾियां, इहा मन में भावना हुई। मुंहिंजो पति हरिअ जो भगत थे, हरिअ जो नाम जपे, पोइ मां संतान खे जनम ॾियां। हिकिड़े ॾींहुं हिन जे पतीअ खे मन में आयो, मुंहिंजे वॾे भाउ खे हिरणाक्ष खे भगवान नारायण मारियो आहे, वारा रूप धारण करे मूंखे उन जो बदिलो वठिणो आहे, ऐं सलाह मिली किथे तो बि तपस्या कयां। पर पत्नी खे चई मां तपस्या करण वञा थो, मां ॾाढे वक़्त खां पोइ ईंदुमि। हिरणाकश्यप घरां निकितो, लेकिन शाम जो अची वियो। पत्नी कयादू पुछुसि कीअं आयो, तव्हां त चओ पिया ॾाढे टाइम खां पोइ ईंदुसि। अरे जे ॻाल्हि न पुछ, मां जंहिं वण हेठां तपस्या करण लाइ वेठुसि, उन वण ते हिकिड़ो शुक बालक वेठो हो, हिकु तोतो वेठो हो, जेको चए पियो नारायण नारायण नारायण। छा चए पियो? पत्नी ॿुधो त मुंहिंजे पतीअ जे मुख मां भॻवान जो नालो त निकितो, भली कहिड़ी बि भावना सां वही पाणी जो गिलास भरिया। चए स्वामी छा चयो, मूंखां विसरी वियो, तव्हां छो मोटी आयो? तव्हां त चयो पिया ॾाढे वक़्त खां पोइ मोड़ंदुमि। चयो वण ते हिकिड़ो शुक बालक तोते जो ॿार वेठो, उन चयो नारायण नारायण नारायण। छा चयूं साईं? चए इन जे करे हलियो आहियां। पत्नी ख़ुशि थी त घणा दफ़ा थियो साईं? चओ न भाई। वरी पतीअ खां पुछियो तव्हां भोजन छा खाईंदव? चए मां दाल खाईंदुमि भाई, मिसाल मुंहिंजे लाइ भिंडियूं आलू कर, वरी करे तयारु करे आई। त हिकु ॻाल्हि त ॿुधायो, मूंखे अलाए जो रोटी खाईंदे ठाहींदे ठाहींदे वीचार अचे पियो, जो अलाए छा थियो आहे, विसरी वियो, तव्हां मोटी छो आहियो, छा चओ पिया? चरी तोखे अलाए जो वेसर थी पई आहे। तोते जो ॿार चए पियो छा? नारायण नारायण। पत्नी ख़ुशि थी, हाणे चवराइण लॻी, रोटी खाराए, वरी हथ धोआए। चई छा चओ पिया? चए नारायण नारायण नारायण। सम्झे नथी? हा माफ़ कयो माफ़ कयो, ग़लती थी वई। ईअं कंदे कंदे राति जो खीर खणी आई, 105 दफ़ा थी चुको आहे। चई साईं हाणे आख़िरी दफ़ो ॿुधायो, मूंखे हाणे सुम्हणो आहे, तव्हां ॿुधायो। चए हाणे वरी न पुछजांइ, चवां थो न उहो शुक बालक चए पियो छा? नारायण नारायण नारायण। कयादू ख़ुशि थी, मुंहिंजे पतीअ जे मुख मां हिकिड़ी नारायण शब्द जी माला त निकिती। सुभाणे सुबुह जो कुझु ॾींहंनि खां पोइ पति तयारु थियो, चए वञा थो तपस्या करण। पति खे चई ठीकु आहे। हाणे ॾींहं चढ़िया, भावना जगी, मुंहिंजे पतीअ जे मुख मां भॻवान जो नालो निकितो, पर हाणे घर में न रहिबो, ऋषिअ जी शरण वञिबो। नारद मुनि जी आश्रम में वही वञी चए मूंखे दीक्षा मंत्र ॾियो, पर मूंखे त ॾियो, पर मुंहिंजे पेट में जेको गर्भ में बालक आहे उन खे भी ॾियो। कथा ॿुधी, पर भाव कहिड़ो मां बि ॿुधां, पर मुंहिंजे गर्भ जो बालक बि कथा चओ न भाई ॿुधे। ईअं पूरा 9 महीना पति तपस्या करे रहियो आहे, ही गुरु आश्रम में रही पई आहे साधना जी भावना सां। मां त भक्ति कयां, पर मुंहिंजे गर्भ जो बालक बि चओ न भाई तपस्या करे। ईअं कंदे कंदे समय सां प्रहलाद भगत जो जनम थियो। पाण सभिनी खे ख़बर आहे, बचपन खां उनखे लोरी लॻल ही, उन जी रक्षा हेतु भगवान नारायण हिकिड़ो अलॻि प्रकार जो स्पेशल अवतार धारण कयो, जंहिंजो नालो छा आहे? नर सिंह। अधु नर जो शरीर, अधु सिंह जो, शींहं जो शरीर। कुल मिलाए करे मूंखे संदेशो इहो ॾियणो आहे, हिन मंच तां, हिन दरबार मां भक्ति सिखी हलूं, पर भक्ति शल अंत समय चित अचे। अंत समय में लेकिन भक्ति उनखे चित ईंदी जंहिं बुढ़ापे में भक्ति कई हूंदी। भक्ति बुढ़ापे में उनखे चित ईंदी जंहिं जवानी में भजन कयो हूंदो, जंहिं सत्संग कयो हूंदो। जवानी में भजन ऐं भक्ति सत्संग उन खां थींदो जंहिंखे बाल्यकाल में माता वठी वई हूंदी। बाल्यकाल में भी भक्ति उनखे चित ईंदी, सत्संग उनखे वणंदो। जॾहिं ॿार माउ जे गर्भ में हो, उहा माउ सत्संग में
भजन जे लाइ वेहण जो नियम ठाहे चुकी हूंदी त भक्ति प्रारंभ थींदी आहे माता जे गर्भ खां। इन जे लाइ असां सभिनी जे अंदरि चूरा खूरा हुजे ऐं माया भुलाइणी आहे बाबा परपंच ने। ऐं माया अलाए कहिड़े रूपनि में ईंदी। हिकिड़े संत जी थी पई गिला, नाक में आरोप लॻो, समाज आ सुठनि ते आङरियूं वधीक खणंदो आहे। आरोप लॻो, संगत अचणु घटिजी वई। हिकिड़े ॾींहुं कंहिं प्यारे खे यादि आहे वञी ॾिसां त सही संत अकेला वेठा हूंदा, वीचारनि खे कोई पुछे ई नथो, हे सॼे चकर बाटा में कोई वञे ई नथो। संत वटि पहुतो त संत रोअंदो वेठो हो। हिन रोअंदे ॾिठो संत खे, चई साईं अकेला दुखी थियो था। अड़े चे न अड़े, चई साईं पोइ बाक़ी रो छो था, कोई माण्हू नथा अचनि इन करे। अड़े न, चई बाक़ी छो था रो, चई उन यार खे चवंदो वेठो आहियां एॾी देर मुंहिंजी निंदा छो कराए, छो त जॾहिं खां निंदा थियणु शुरू थी आहे, पब्लिक घटी आहे, तॾहिं खां मुंहिंजो भजन वधियो आहे, प्रभुअ सां प्रीति वधी आहे। साईं खे चवां थो इहो कलंक तूं थोरो अॻु लॻाए छॾे हा, इहे सॼो जीवन मुंहिंजो भजन में ई गुज़रे आहे। त संतनि जे चरणनि में अचिबो आहे त इहे भाव सिखबा नी। अंत में हिकिड़ी नंढड़ी कथा बि खणा। वतायो फ़क़ीर वञे पियो, कोई हिकिड़ो ग़रीबड़ो वञे पियो, ॾिठे फ़क़ीर खे, वताए फ़क़ीर खे ॾिठई, ॿ मिंटनि जी नंढड़ी आख़िरी कथा। वतायो फ़क़ीर वञे पियो, कंहिं ग़रीब ॾिठुसि, चए तव्हां वताया फ़क़ीर हो? वताये फ़क़ीर चयो अबा हा, फ़क़ीर ग़रीब आहे ॾाढो, खाइण लाइ कोन्हे, कॾहिं परिवार खाईंदो आहे रोटी, कॾहिं रोटी न खाईंदो आहे। फ़क़ीर आसीस कर, पर कोई उपाय बि ॿुधाए। छा चयऊंसि? थोड़ो ज़ोर सां चओ भाई। जेको सुबुह जो उभरदड़ सूरज खे, जॾहिं ॻाढ़ो ॻाढ़ो सूर्य हुजे, जेको अर्घ चाढ़ींदो, अर्घ सूर्य नारायण खे ॾींदो ऐं प्रार्थना कंदो त शरीर में जेका बीमारी हूंदी, पीड़ा हूंदी न, उहा घटिबी आहे। जेकॾहिं बीमारी आहे, संसार में समस्या आहे, दुख आहे, त भली उपाय बि आहे। वताए फ़क़ीर खे चइसई उपाय ॿुधायो। वताए फ़क़ीर चयो वञ बाबा खंड वठ, उन में लाभ थींदे। हिन खूब धीरे धीरे कर्जा खणी करे खंड वरिती। जीअं खंड वरिती त भाग लॻो, कमाईंदो वियो, वरी ॿी खंड वरितई, भाग लॻो, अञा ॿी खंड वरितई, भाग लॻो, ईअं वियो वधंदो, वियो वधंदो, ईअं वियो वधंदो। कई लखनि जो, करोड़नि जो मालिक थियो। हिकिड़े ॾींहुं कार में पियो वियो, साम्हूं वतायो फ़क़ीर ॾिठई, ड्राइवर खे चई गाॾी बीहाए। दरवाज़ो खोले, हिकु पेर कार में, हिकु पेर हेठि। सॾु कयसि ओ चरिया वताया, ओ चरिया वताया। वतायो फ़क़ीर चए, अॻु चवंदो फ़क़ीर वतायो, हाणे चए थो चओ न भाई, ठीकु आहे भाउ तुंहिंजी मर्ज़ी। हथ जोड़े चए साईं सेठ साहिब हुकुम कर। चए अड़े अॻे तूं चयो हुयो खंड वटि, मूंखे भाग लॻो, हाणे छा वठां, अञा मूंखे वॾो अमीर थियणो आहे। चए साईं असांखे कहिड़ी ख़बर वापार वग़ैरह जी, फ़क़ीर माण्हू। चए न ॿुधाए चरिया, अॻे दफ़े तूं ॿुधायो मां खंड वरिती, ला भाग थियो, हाणे छा कयां? चए साईं लूणु वठो। वताए फ़क़ीर हितों भई उन सेठ हितों हुतों कर्ज़ा खणी करे खूब लूणु वरितो, गोदाम भरिया।
इंद्र देवता चे अज न वसा त कदी वसा। एडी बारिश पई जो लूण सजो पानी में ॻरी हलियो वियो। हाणे हे गोल गोला अड़े चरिया वताया, हे छा कए गोल गोला वतायो। फ़कीर ॾिठे अड़े चे चरिया वताया, हे छा कयो? चे सेठ साहब अग तो चयो फ़कीर वतायो त अंदरों उहा ॻाल्हि निकिती तोखे भाग लॻो। हाणे चयो चरियो वतायो, पोइ चरियनि जा धक कढी उबता कढी सुबता। एतरे में कोई माण्हू लंघियो, अड़े भुल थी वेली। जंहिं संत जी आसीस सां वधे उन संत खे चई तो चरियो वतायो। अड़ी चई हा यार ग़लती थी वई। हथ जोड़े बीह रहियो। बताए फ़कीर खे चइसि असां मायाधारी माण्हू, असां माया में ग्रस्त माण्हू, गुनाहगार माण्हू। असां खां कल भी ग़लती थी हुई, अॼु भी ग़लती थी आहे, सुभाणे भी ग़लतियूं थींदियूं। तव्हां संत थींदा हो ढकण। हिकिड़ो अर्ज़ु आहे फ़कीर, असां जड़नि सां लेखो न कजाए, तव्हांजो कम ई ढकण आहे। साईं मां अॻ ग़रीब हुयुमि, जीवन हले पियो। वेली अमीरी खां पोइ ग़रीबी, हाणे जीवन नथो गुज़रे। साईं ॿारनि खे मां ॾिसां थो, अॻ कुझु न हुयो, जीवन हले पियो। हाणे ॿारनि जूं जेके वॾियूं वॾियूं इच्छाऊं हुयूं, हाणे ॿारनि खे उहे जीवन गुज़ारदे मूंखों ॾिठो नथो वञे। फ़कीर माफ़ कर, बेली वास्तो थी अलाह जो। असां गुनाहगार, असां सां लेखो न कजाए, असांखे सम्झंदो बि न थी। पर वेली तव्हां संत, तव्हां फ़कीर दयालु थींदा हो, मां ते दया कयो, मां सां लेखो न कयो। मां मञा थो मूंखां ग़लती थी आहे, पेरनि ते किरियो पियो आहे, मन सां पछताताप कयईं। वताए फ़कीर खे बि तरस आयो। चई सेठ उथ भाई, तोसां लेखो न आहे, ग़लती महसूस थी लेखो न आहे। वञ वरी खंड वठ। हिन हितों हुतों कर्जा खया, वयो साॻो धनवान थींदो ॾाढो धनवान थियो। हिकिड़े ॾींहुं वरी कार में वञी रहियो आहे, कुदरती वतायो फ़कीर ॾिठे। ड्राइवर खे चई भी, कार मां लही आयो, ॿई जूता लाहे करे हथ जोड़े वताए फ़कीर खे फेरे पियो। साईं तव्हांजी महिरबानी सां मां वधियो आहियां। अॼु मां जेको कुझु बि आहियां, अॻे लॻंदो मुंहिंजी महिनत सां मां वधियो आहियां। अॼु मां जेकॾहिं वधियो आहियां त हिन दरबार जी कृपा सां ई वधियो आहियां। साईं वतायो फ़कीर चएसि तो सेठ हिकु ॻाल्हि ध्यानु रखजांइ, अॻ जेका ग़लती कई थी जीवन में वरी ग़लती न कजांइ। चएसि मुंहिंजी बि तौबा, मुंहिंजी पोयनि जी बि तौबा। मां दुनिया में जॾहिं वेंदुमि पोइ पोयनि खे बि चई वेंदुमि, हिन दर जा सदाई नौकर बणिया रहंदव त हिन दर जी कृपा सां दुनिया में बादशाह थी गुज़ारींदव। वताए फ़कीर चएसि वरी चवां थो, मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे, जॾहिं बि को संत ॾिसे उन खे बसि प्रणाम कजांइ। संतनि खे तुंहिंजो धन न खपे, बसि भाव भेट रख दे त संतनि जी आशीर्वाद असां सदाई वधंदो वसदे रहंदे। सो भाई हिते संतनि जे पेड़ में आया आहियूं, खूब ज्ञान जी गंगा वहे थी। इहो निवेदन असां सभिनी जे लाइ आहे। हितां पहिरों त हिननि जॻहियुनि ते कंधु न खणबो आहे, ॿियो हितां खूब खणी वञा। ये जायूं झोलियूं भरण जूं अथव, हिते भरींदड़ शहनशाह वेठा अथव। असांजा बाबा शिवजन साईं चवंदा, असांजे अचण में देर आहे, हिते कृपा करण में गुरु महाराज देर न कंदा। असांखे ई आसीसा वठण लाइ टाइम कोन्हे, पर गुरुनि खे कोई आसीसा करण में टाइम न लॻंदो आहे। जेको पाईंदो गुरुअ जे दर जी बुहारी, तंहिंजी थींदी शींहं ते सुवारी, उन जो कोई वार विंगो न कंदो। जेको भरींदो गुरुअ जे दर जा दिला ऐं मटियूं, उन्हनि जूं लहंदियूं वॾियूं मुश्किलातूं ऐं चटियूं। ऐं जेको दरबान थी रहंदो, उन जा सदाई मालिक थी करे उहे मालिक रक्षा कंदा। सो जंहिंखे बि हिन दर जा पांधीअड़ा आहियो, सेवक आहियो, सदाई जुड़िया रहो, वधो वसो। संतनि जी कृपा सां सभिनी मथां थींदी रहे। धन्यवाद। बोल बाबा आनंद राम साहिब की।